अजकल इंसान वटि हिकु ज़ाल हुजे ऐं 4 ॿार हुजनि उन्हनि खे बि पालणु तमामु ॾुखियो थी पियो आहे। जेकॾहिं 2 ज़ालूं हुजनि 8 ॿार हुजनि त हमेशह घर में तू में हलंदी रहंदी आहे। जेकॾहिं 2 खां वधीक ज़ालूं आहिनि त कंहिं घर में रेसलिंग भी हलंदी रहंदी आहे। सिंधी इन्फो चैनल में खुश आमदीद। आऊं आहियां अब्दुल क़यूम। हिन वीडियो में असां तव्हांखे हिकु अहिड़े हमराह जे बारे में ॿुधाईंदासीं जंहिंजूं 39 ज़ालूं ऐं 94 ॿार आहिनि। जेकॾहिं तव्हां असांजे चैनल ते नवां आया आहियो त चैनल खे सब्सक्राइब करे छॾिजो, घंटी जे निशान ते दबाए छॾिजो जीअं असांजी हर वीडियो तव्हांखे सभ खां पहिरियों मिले। अचो त वीडियो शुरू कयूं था। नाज़रीन, ही हमराह जंहिंजो नालो ज़ियोना चना आहे, ही इंडिया जे हिकु इलाइक़े मिज़ोरम में रहे थो। हिन हमराह जो हिकु वर्ल्ड रिकॉर्ड, अनोखो वर्ल्ड रिकॉर्ड आहे दुनिया में त हिन जूं 39 ज़ालूं ऐं 94 ॿार आहिनि। ही अनोखी फैमिली हिकु 4 मंज़िला इमारत में रहे थी ऐं इन फैमिलीअ जो, इन कबीले जो ताल्लुक़ ईसाई मज़हब सां आहे। ज़ियोना पंहिंजी पहिरीं शादी 17 सालनि जी उमिरि में कई हुई, जेका हिन वक़्त भी पूरे घर ते ऐं पूरे ख़ानदान ते उहा माई हुकुम हलाए थी ऐं उहा ई संभाले थी घर खे। नाज़रीन, हिन ख़ानदान जी आदमशुमारी कजे त ज़ियोना जे ॿारनि खे मिलाए ऐं ज़ियोना जे पोटनि खे मिलाए करे हिन ख़ानदान में टोटल लॻभॻि 150 फैमिली मेंबर थियनि था। दोस्तों, ज़ियोना हिन वक़्त 40 ज़ाल ॻोल्हे रहियो आहे। हू 40 शादियूं पूरियूं करणु चाहे थो। ज़ियोना जे हिन हिम्मत ऐं हौसले खे असां सिर्फ़ु सलामी पेश करे सघूं था, छो जो 1 खां वधीक शादियूं ऐं 2 खां वधीक तमामु मुश्किल कमु आहे, पर एट ए टाइम 40 शादियूं करणु हिकु वॾो कारनामो आहे। जेकॾहिं तव्हांखे ही वीडियो पसंदि आई आहे त वीडियो खे लाइक कजो ऐं चैनल खे सब्सक्राइब कजो। असां रोज़ानी जी बुनियाद ते का न का दिलचस्प मालूमात ॾींदा रहंदा आहियूं। मिलूं था नेक्स्ट वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।